जी दोस्तों, अव्हांखे भली कार चवंदा पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। जीअं त असांजे चैनल जे थ्रू अव्हांखे मालूमात मिलंदी आहे दुनिया भर में रहंदड़ सिंधी माण्हुनि जे बारे में। जी दोस्तों, अॼु असां अव्हांखे मालूमात ॾींदासीं हिंदुस्तान में रहंदड़ हिकु अहिड़े सिंधीअ जे बारे में जंहिं बॉलीवुड जी फिल्मुनि में तमामु वॾो नालो कमायो आहे। 1986 खां वठी अॼु ॾींहं ताईं तव्हां हुन जूं फिल्मूं ॾिसंदा पिया अचो। जी हा दोस्तों, गोविंदा अरुण आहूजा जेको हिकु सिंधी आहे। जी दोस्तों, गोविंदा इंडियन फिल्मुनि जो हिकु अहिड़ो सिंधी अदाकार आहे जंहिंखे दुनिया एक्टर, कॉमेडियन, डांसर ऐं पॉलिटिशियन जे हवाले सां सुञाणे थी। गोविंदा 21 दिसंबर 1963 में हिंदुस्तान जे शहर बम्बईअ में पैदा थियो ऐं पंहिंजे फिल्मी कैरियर जो आगाज़ 1986 में कयो, जॾहिं हुनजी पहिरीं फिल्म इल्ज़ाम रिलीज़ थी। जी दोस्तों, गोविंदा जे वालिद साहब जो नालो अरुण आहूजा आहे। अरुण आहूजा 1940 में बॉलीवुड में एज़ अदाकार शामिल थियो। गोविंदा जी वालिदा जो नालो निर्मला देवी भी पेशे लिहाज़ खां हिकु अदाकार हुई। जी दोस्तों, अव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त गोविंदा सिंधी कीअं आहे। जीअं त गोविंदा जे वालिद जो नालो अरुण आहूजा आहे, जंहिंजी पैदाइश 17 जनवरी 1917 में गुजरांवाला शहर में थी। गुजरांवाला शहर पंजाब पाकिस्तान जो शहर आहे। जॾहिं बादशाह गज़नवी सिंध ते हमिलो कयो त सिंध जे शहर अरोड़ा ऐं आहूजा ज़ात जा केतिरा ई सिंधी लॾ पलाण करे पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में आबाद थिया। उहो ई सबबु आहे जो सिंध जा सिंधी पूरी दुनिया में छिड़ विछिड़ थियल आहिनि। उन लिहाज़ खां गोविंदा हिकु सिंधी आहे। जी दोस्तों, गोविंदा पंहिंजे फिल्मी कैरियर जो आगाज़ 1986 में कयो ऐं हुनजी पहिरीं फिल्म रिलीज़ थी इल्ज़ाम, जेका बॉक्स ऑफिस ते तमामु हिट रही। उन खां बाद में लव, 86, हत्या, जीते शान से, दो कैदी, हम, शोला और शबनम, बड़े मियाँ छोटे मियाँ, जोड़ी नंबर 1, हसीना मान जाएगी ऐं पार्टनर आहिनि। जी दोस्तों, अव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं गोविंदा जे बारे में। गोविंदा जेको नस्ल जे हवाले सां हिकु सिंधी आहे। उनखे पंहिंजे पूरे कैरियर में 12 फिल्म फेयर अवार्ड मिलिया। बेस्ट कॉमेडियन अवार्ड मिलियो फॉर हसीना मान जाएगी फिल्म जे लाइ। उन खां अलावा हुनखे बेस्ट कॉमेडियन जो अवार्ड साजन चले ससुराल फिल्म जे लाइ बि मिलियो। जी दोस्तों, अव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं गोविंदा जेको नस्ल जे लिहाज़ खां हिकु सिंधी आहे। उन पंहिंजे सियासी कैरियर जो आगाज़ कयो 2004 में, जॾहिं हुन पहिरियों दफ़ो कांग्रेस पार्टी जॉइन कई ऐं फर्स्ट टाइम इलेक्ट थियो लोकसभा इंडियन पार्लियामेंट में हिकु मेंबर तौरु। जी दोस्तों, उम्मीद कयूं था अव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं वीडियो पसंदि आयो आहे या न आयो आहे, कॉमेंट में पंहिंजो फीडबैक ज़रूरु ॾींदा ऐं अव्हां सां गुज़ारिश कयूं था त असांजी चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो त जीअं वधि खां वधि सिंधी माण्हुनि जी बि मालूमात असांजे सिंधियुनि ताईं पहुची सघे। वॾी महिरबानी, लख थोरा, सलाम, जय झूलेलाल।